मीरपुर माथेलो में प्लाटिंग स्कीम जो कम कराइण तां डांडिया ऐं सुड बिरादरी विच में ॿीहर झेड़ो थी पियो। प्लाटिंग स्कीम जो कम कंदड़ मज़दूरनि मथां सुड बिरादरी हमलो करे कम बंद कराए छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची झेड़े ते ज़ाब्तो आंदो। सुड बिरादरी पारां प्लाटिंग स्कीम ते एतिराज़ कयो वियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त असांजे घरनि जो लंघ आहे जितां ॿार बचो गुज़रे थो। प्लाटिंग स्कीम सबबि घरनि जी बेपर्दगी थी रही आहे। चौकी में हब नदी वटां नामालूम शख्स जो लाश इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश के अस्पताल मुंतकिल करे छॾियो। खैरपुर में बबरलो खां सॻियूं ताईं मुख़्तलिफ़ बचाव बंदनि जो PPMA ने डॉक्टर मेहरीन रज़ाक भुट्टो दौरो कयो। सिंधु दरिया में चाड़ ऐं पाणी जी सूरतहाल बाबति इरीगेशन अमलदारनि ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते PPMA ने चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो जी हिदायत ते मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे रहिया आहियूं। रिलीफ कैंपूं क़ाइमु करे मुतासिरनि खे सहूलियतूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। सिंध हुकूमत ऐं PP मुश्किल घड़ी में आवाम सां गॾु बीठी आहे। कोट गुलाम मोहम्मद शहर भरिसां जमड़ाऊ कैनाल में वेंझण दौरान शहरी ॿुॾी फौत थी वियो। लाश खे मक़ामी तोबनि जी मदद सां कैनाल मां कढी अस्पताल मुंतकिल कयो वियो। फौतीअ जी सुञाणप हिन वक़्त ताईं नाहे थी सघी। शहदादपुर भरिसां रोड़ी कैनाल बाकर मोरी में दुकानदार टिपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी। फौती दुकानदार असगर भट्टी जे लाश खे मक़ामी तोबनि जी मदद सां कैनाल मां कढी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक कंदे लाश वारसनि हवाले करे छॾियो।